अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में तव्हांजे लाइ ठाहींदासीं चिकन चिली गार्लिक जी रेसिपी। चिकन चिली गार्लिक ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु कढ़ाई में असां तेल विझूं था 2 टेबल स्पून। तेल जीअं थोरो गरम थियो आहे त हाणे विझूं था बोनलेस चिकन 250 ग्राम्स। ऐं हाणे चिकन जो कलर चेंज थियण ताईं पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, चिकन जो कलर जीअं तब्दील थियो आहे त हाणे असां ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 6 खां 8 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ढक ॾेई करे चिकन खे तक़रीबन 6 खां 8 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था पाणी अधु कप ऐं पाणी विझी चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे विझूं था सोया सॉस 1 टेबल स्पून, सिरको अधु टेबल स्पून, वाइट पेपर पाउडर आहे 1/4 टीस्पून, लूणु आहे 1/4 टीस्पून। तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। इहे सभई शयूं विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे ढक ॾींदासीं ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 5 खां 6 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, ढक ॾेई करे तक़रीबन 5 खां 6 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था कटियल थूम 2 टेबल स्पून, कटियल सावा मिर्च आहिनि तक़रीबन 4 खां 5 अदद। ऐं हाणे 3 खां 4 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, चिकन खे असां तक़रीबन 3 खां 4 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचायो आहे। ऐं हाणे असांजी मज़ेदार ऐं तमामु आसान चिकन चिली गार्लिक सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी कॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।